डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु हिकिड़ो दोस्त हुयो उन मैसेज कयो, सर असांजे वाई पास में टोटल मार्कूं जेके हुयूं 600 हुयूं, उन मां मुंहिंजूं 360 मार्कूं माना आयूं। त इन खे असां परसेंट में कीअं लिखी था सघूं या मुंहिंजो घणो परसेंट रिज़ल्ट बीठो। ॾिसो, इहो मां तव्हांखे हुन दोस्त खे उनजे लाइ ई वीडियो ठाहियो। पोइ वरी मां कोशिशि कयां थो त छो त मां पहिरियों बि ऑलरेडी मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते माना नंबर ॾेई छॾियो आहे। जंहिं बि दोस्त खे ज़्यादा डिफ़िकल्टी हुजे मोॾे उन एक्सरसाइज़ जो फ़ोटो मोकिलनि या मोॾे उहो जेको बि प्रॉब्लम आहे उहो मोकिलींदा, इंशाल्लाह उन सॉल्यूशन मोकिलींदासीं। पोइ जेको हीउ दोस्त पुछे पियो, इहो असांखां सुवालु पुछे परसेंटेज जे हवाले सां। परसेंटेज खे सिंधीअ में चइबो आहे फ़ी सैकड़ो। ॾिसो, हीअ मां हेॾो डिटेल में कोन था वञूं, छाजे करे त क्लास 6 जेका मैथमेटिक्स आहे उहा असां अॻे में हल करे रहिया आहियूं। जीअं ई परसेंट ते पहुचंदासीं पोइ मां परसेंटेज खे तव्हां सां डिटेल में शेयर कंदुमि। फ़िलहाल दोस्त जे हिन जवाबु माना जेको आंसर जो सुवालु पुछियो अथई उनखे जवाबु ॾियण लाइ थोरो तारीफ़ तव्हां सां कराईंदो थो वञां। फ़ी, ॾिसो लफ़्ज़ फ़ी माना एवरी आहे, माना हर हिकु। ॾिसो, सैकड़ो माना 100 खे चइबो आहे, माना हर हिकु 100 ते। असली लाटिनी ये लिटिन लफ़्ज़ आहे, लाटिनी ॿोलीअ लफ़्ज़ आहे परसेंटेज। लाटिनी ॿोली आहे 2 लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो पर, ॿियो सेंटम। पर मीन्स ईच या एवरी, माना हर हिक ते। सेंटम मीन्स 100। सिंधीअ में खणी ईअं चऊंसि त 100 ते केतिरा। ठीकु आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं असांखे मार्कूं सपोज़ 75 मार्कूं मुंहिंजूं 100 मां, इन में ख़बर पई त 100 ते मुंहिंजूं 75 मार्कूं, माना इहो हिकिड़ो असां इन खे भेट करे सघूं था। पर जेकॾहिं 100 छेद 100 न आहे त पोइ कीअं ख़बर पए त मुंहिंजूं मार्कूं केतिरियूं। अहिड़ा सारा काफ़ी माना असांजे डेली लाइफ में असांजा प्रॉब्लम्स ईंदा आहिनि, उन्हनि खे असां कीअं हल कयूं। ॾिसो, परसेंटेज जेका ज़ाहिर कबी आहे उनजी निशानी हीअं आहे, छो त हर हिकु शइ खे ज़ाहिर करण जी पंहिंजी हिकिड़ी निशानी हूंदी आहे। जेके मीटर आहे त असां एम लिखंदा आहियूं, किलोमीटर खे KM सां लिखंदा आहियूं, माना मुख़्तलिफ़ शयूं उनखे ज़ाहिर सां कंदा आहियूं। जेके ट्राइंगल आहे, ट्राइंगल खे हीअं ज़ाहिर कंदा आहियूं। माना मैथमेटिक्स में इलाही निशानियूं आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर करण जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। रेशो आहे त उनखे हीअं ज़ाहिर कंदा आहियूं। अहिड़ी तरह परसेंटेज खे ज़ाहिर करण जी हीअ निशानी आहे। ठीकु आहे। हाणे परसेंटेज तव्हांखे मां ॿुधायो त परसेंटेज चइबो छा की आहे। परसेंटेज असली लातिनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, ॿिनि लफ़्ज़नि जो मिलाप आहे, हिकिड़ो पर ऐं ॿियो सेंटम। पर जी माना आहे हर हिकु, सेंटम मीन्स 100, माना सिंधीअ में ईअं चऊं त 100 ते केतिरा। ठीकु आहे। हाणे ॾिसो, परसेंटेज जो मां सिंपल में तव्हांखे जेकॾहिं तव्हांखे फार्मूलो ॿुधायां त कंहिं शइ जो पार्ट हुजे अपॉन होल, उहा सॼी शइ मल्टीप्लाई बाय 100। ठीकु आहे। पोइ हिते आॾो परसेंटेज जी निशान ॾेई छॾींदासीं। क्लियर आहे। जंहिं बि माना तव्हांखे कंहिं शइ जी परसेंटेज लहणी हुजे, सिंपल में हीअ फार्मूलो इस्तेमालु कंदो। मसलन हीअ चई तव्हांखे मां मिसाल ॾिनो त मुंहिंजूं मार्कूं घणियूं आहिनि 75, घणे 100 जे पेपर मां। ॾिसो, हिन खे वाक़ई ॾिसूं परसेंटेज लहूं त वाक़ई मुंहिंजी 75 मार्कूं आहिनि 100 ते। हे 75 हे पार्ट आहे, माना खयल हिसो हिन खे बि चई सघिजे थो। हुनखे चइबो टोटल हिसो। टोटल घणी मार्कूं पेपर ते 100 मल्टीप्लाई बाय 100%। ॾिसो, हे 100 कैंसिल थी वेंदो, बाक़ी घणो बचंदो 75। हिनखे असां हीअं 75% लिखी था सघूं। क्लियर आहे। क्लियर आहे बाबा। हाणे इहे परसेंटेज जे हवाले सां सिंपल में कॾहिं कॾहिं असांखे डेसिमल में परसेंट खे लिखिणो पवंदो आहे। सपोज़ मुंहिंजूं 50 मार्कूं घणनि मां 100 मां, हिन खे हिते डेसिमल में ज़ाहिर करे था सघूं। कीअं, हे 0 हेॾां वियो, हेॾां वियो, 1 ॾूं हो 1 50 ॿियो 50 1/2। इन खे जेकॾहिं 1/2 खे असां डेसिमल में लिखंदासीं, जवाबु ईंदो 0.5। क्लियर आहे। हाणे हिन खे ॾिसो, 50% खे जेकॾहिं 50% खे असांखे चवे त डेसिमल में कॾहिं कॾहिं पुछंदो आहे त 0.5% बि लिखी था सघूं। ठीकु आहे। 50% खे डेसिमल में ज़ाहिर कयोसीं। ऐं हिन खे असां आम माण्हू पूरा खे डेसिमल में कीअं मटायूं, परसेंट में कीअं मटायूं, इहो क्लास 6 में डिटेल सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं जंहिं दोस्त जेको सुवालु पुछियो उनजे तरफ़ वधूं था। ॾिसो, टोटल हुनजो माना जेको पार्ट आहे, माना जेके खयल मार्कूं आहिनि या को खयल हिसो आहे, उहो घणियूं आहिनि, हुन घणियूं खयूं 360। ये परसेंटेज। टोटल मार्कूं जेके हुयूं उहे चइबो 100 मल्टीप्लाई बाय 100%।
ठीक है। हाणे छा कंदासीं, ये कैंसिल थी वियो, बाक़ी हे एक छका 6 छका 36, उन दोस्त न अधे जी जेकी परसेंट बीठी उहा 60% बीठी, माना उन जो जेको रिज़ल्ट बीठो आहे उहो 60% बीठो आहे। जेको बि रिज़ल्ट आहे तव्हां उन जो पहिरियों पार्ट खणंदव अपॉन होल मल्टीप्लाई बाय 100%, तव्हांखे परसेंट मिली वेंदी। जीअं कंहिं दोस्त जूं फर्स्ट ईयर इंटर में मार्कूं, सपोज़ दोस्त जूं मार्कूं कंहिं जूं 600 मार्कूं, ठीकु आहे। घणे हिन में मैट्रिक में टोटल मार्कूं घणी हूंदियूं आहिनि 850 मल्टीप्लाई बाय 100%। सिंप्लीफाई कंदो त अहिड़े क़िस्म जी जेके भी प्रॉब्लम हिन सां रिलेटेड हूंदा उहे छा सेकंडनि में हल करे सघे थो। ॿीहर मोबाइल जो तव्हां वटि कैलकुलेटर बि हूंदो आहे, तव्हां शॉर्टकट में बि इस्तेमालु करे सघो था। मसलन कीअं, तव्हां जेकॾहिं 100 सां हेॾो माना वंड बि कयो, ज़रब बि कयो, इहो थोरो माना छो त वंड बि करणी आहे, ज़रब बि करणी आहे, थोरो प्रोसेस लॉन्ग थो थी वञे। पोइ तव्हां छा था करे सघो, ॾिसो सिंपल में तव्हां जेकॾहिं तव्हांजो हुन अधे जूं जेके मार्कूं हुयूं उहे घणियूं हुयूं, घणियूं खईं 360, घणनि मां खईं 600 मां, ठीकु आहे। 360 खे 600 सां वंड कयो, तव्हांखे जवाबु जेको डेसिमल में ईंदो उहो 0.6 ईंदो, ठीकु आहे। पोइ छा कंदासीं, उनखे हिकिड़ी तव्हां 0 ॾेई छॾींदो, त माना छा थी वेंदो, उनजो 60% थी वेंदियूं। तव्हां सिंपल में पोइ छा कंदव, जेको छेद आहे माना जेको जेके खयल हिसो आहे उनखे वंड कंदासीं टोटल हिसे सां, जेको जवाबु अचे उनखे पोइ 0 ॾेई छॾींदो, त बि जवाबु अची वेंदो। कीअं, मसलन कीअं, जीअं तव्हांखे मां हिकिड़ो ॾिसो नी, हीअ ॾिसो जवाबु थो अचे 0.6, 100 सां मल्टीप्लाई करणु माना इहा पॉइंट जेका आहे माना जेको आहे सो 2 डिजिट काॾे वेंदी, अॻिते वेंदी, पोइ 2 डिजिट हेॾे त 1 डिजिट आहे, पोइ 0 ॾियणो पवंदो आहे, छो त माना हिनखे 0 पॉइंट हेॾे जेॾा बि 0 ॾियूं इन्हनि जो वैल्यू न हूंदो आहे। पोइ 100 सां मल्टीप्लाई करणु माना जेको पॉइंट आहे 2 डिजिट हेॾे वधी वेंदी, ठीकु आहे। पोइ छा थी वेंदो, 60 थी वेंदो, छो त हिकिड़ो 6 ॿियो 0 60%। ऐं ॿी शइ, अगरि जेकॾहिं तव्हांखे को रिज़ल्ट मिलियल आहे सपोज़ 0.40, या त हिनखे परसेंट में कीअं लिखूं, डेसिमल में आहे न, परसेंट में मीन्स तव्हां माना 100, जॾहिं बि कंहिं बि नंबर्स खे असां 100 सां ज़रब कंदा आहियूं त छा थींदो आहे, 2 डिजिट हेॾे हली वेंदो आहे, ठीकु आहे। छो त 100 जे हेठां 0 घणा हूंदा आहिनि 2, पोइ हिनखे लिखंदासीं 45%, क्लियर आहे। ऐं ॿी शइ, जेकॾहिं तव्हांखे चवे थो हीअ 45 आहे, इनखे असांखे जेको आहे 1000 सां ज़रब करिणो आहे, त पोइ हेॾे 3 0 हटी वेंदा, छो त हेॾा 0 ॾेई सघूं था, डेसिमल खां पोइ 0 घणा साइड हेॾे पोइ वेंदी, अॻिते वेंदी, 1 हे 2 3, छो त 1000 में घणा 0 हूंदा आहिनि 3, पोइ हीअ पॉइंट हिते अची वेंदी, क्लियर आहे। हे बेसिक शयूं हिन क्लास 6 में बि अथव, पोइ उनजे हवाले सां क्लास 6 में हल करे चुका आहियूं। जीअं ई इंशाल्लाह हिन टॉपिक ते पहुचंदासीं वधीक मां इहो डिटेल तव्हां सां शेयर करे वठंदुमि, क्लियर आहे।